नासिक टंडे आदम में औरत ई मर्द जा तशद्दुद थियल लाश हथ कया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयो शीराज समूह खां। शीराज छा तफ़सील आहिनि? जी, टंडवादम में अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। टंडवादम सिटी थाणे जी हद आहे नवाज़ टाउन शहर जो। उन जे घर मां जेको आहे तशद्दुद थियल मर्द ऐं औरत जो लाश थिया आयो जेके पाण में माउ पुट आहिनि। पाड़े वारनि जेको आहे सो लाश जी इतला जेको आहे सो पुलिस खे ॾिनी। पुलिस पहुची जेको लाश पंहिंजी तहवील में वरिता ऐं तालका अस्पताल आंदा, जिते जेको आहे उन्हनि जी सुञाणप जेको आहे सो वापारी आहे गुलाम रसूल गुजर ऐं इहो जेको आहे सो 40 सालनि जो आहे ऐं संदसि पीउ संद माउ आहे रज़िया, उन्हनि जे नालनि सां थी आहे। पुलिस मूजिबि लाश जेको आहे न 2 ॾींहं पुराणा आहिनि ऐं खेनि जेको आहे सो बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे। कंहिं ज़ोरदार शइ जा धक लॻल आहिनि ऐं उन्हनि जा लाश जेको आहे सो हिन वक़्तु तालका अस्पताल में पियल आहिनि। पाड़े वारनि जो चवणु आहे त मक़तूल जेको आहे गुलाम रसूल उहो जेको आहे गुजर उहो जेको आहे पावरलूम फैक्ट्री जो वापारी आहे ऐं कुझु वक़्तु खां संदसि घरवारी सां जेका घरु अणबणत हुई ऐं कुझु वक़्तु पहिरीं हू घरु छॾे हली वई ऐं 2 ॾींहं 3 ॾींहं पहिरीं जेका आहे उहा पंहिंजे ॿारनि सां गॾु कार में आई वरी वापसि हली वई। उन खां पोइ घरु बंदि हो ऐं असांखे ख़बर न आहे छा थियो आहे। ऐं पुलिस जो चवणु आहे त जेको आहे फ़िलहालु जेको आहे असांखे इहा लॻे पियो शुरूआती जांच मां त इहो क़तलु आहे। बहरहाल असीं जांच कयूं पिया ऐं उन्हनि खे जेको आहे मड़ हिन वक़्तु जेको आहे तालका अस्पताल में पिया आहिनि ऐं वारसनि खे जेको आहे इतला कयो वियो आहे। उहे अञा पहुता कोन्हनि। ख़बर फाइल थियण ताईं न अञा ताईं को केस वग़ैरह दाख़िल थियो आहे, न ई का गिरफ़्तारी अमल में आई आहे। जी शीराज तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।